करिए इंसान को मकबूल शायर थे न तो आई रसूलुल्लाह जो खातिम और टायर थे लथो आह जान के रेत उनमें कुछ त ओ बरड़ो जे आह जान के रेत उनमें कुछ त ओ बरड़ो जे ये सुठा आयो सलामत इश्क जो जरड़ो जे भल बहे सर मेरड़ो मंदड़ो गंदो गरड़ो जे ये सुठा आयो सलामत इश्क जो जरड़ो जे। सुभान अल्लाह बाबा छो था तो वही रहो सुभान अल्लाह जोर सा अजा शौक सा सुभान अल्लाह अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जो पाक कुंवारियों अहल बैत में शामिल आहिन जो सुभान अल्लाह अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जो चाचो हजरत सैयदना अब्बास अहल बैत में शामिल हुआ हजरत अब्बास जी औलाद अहल बैत में शामिल हुआ हजरत अकील अहल बैत में शामिल हुआ हजरत अकील जी औलाद अहल बैत में शामिल हुआ हजरत सैयदना जाफर जी औलाद अहल बैत में शामिल हुआ मुझा भाव अजीज हजरत अली जी औलाद उन अहल बैत में शामिल हुआ त खातून जन्नत उन अहल बैत में शामिल हुआ। हाणे तमाम मवालिन खां ॿुधो आहे तमाम मवालिन खां ॿुधो आहे रुगो इमाम हुसैन जी औलाद जो ज़िक्र कंदा आहे पर इमाम हुसैन जी औलाद मां ज़ैनुल आबिदीन जी औलाद मां इमाम मुहम्मद बाकिर जी औलाद मां रुगो इमाम जाफर सादिक ऐं इमाम जाफर सादिक जा ॿिया बि पुटड़ा हुया पर उन्हनि मझां रुगो इहे ज़िक्र कंदा आहिनि हज़रत मूसा काज़िम जी औलाद बि मौजूद हुआ पर उन्हनि मां रुगो हजरत इमाम अली रज़ा जो ज़िक्र कंदा है वरी हजरत इमाम अली रज़ा जी औलाद मां सभिनी जो ज़िक्र कोन कंदा है हजरत इमाम अली रज़ा जी औलाद मां फ़क़त हजरत इमाम जवाद जो ज़िक्र कंदा है पर असां सुन्नत जमायत वारा मुझे महबूब जा जेके बि अहल बैत आहिनि असां समूरन अहल बैतन सां मोहब्बत कंदा आहियूं। सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह झुकी थी वञे जिंदाबाद जोर सां जो दुरूद पढ़ो मुझे अभी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह बुलंद आवाज़ अगारो में कहीं पे अमूम बरोच चिड़िया मेंबर तगारो मथे बिछी न यको आप फुदने में फेर आया वट खोटा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। असां के सरकार जा सब अहल बैत अखिन ते आहिन अखिन ते